अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां ॾिसी रहिया ए चार JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। थरड़ी मोहब्बत जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में अताई डॉक्टर इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾण लॻा। इंतिज़ामिया अघोर निंड सुतल। थरड़ी मोहब्बत जे ॻोठ मस्सू जलबाणी में अताई डॉक्टर जी मुजरमाना ग़फ़लत सबबि मासूम ॿार जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई। मासूम ज़ीशान खे बुखार थियण बैदि अताई डॉक्टर रशीद नारे जो ग़लति इंजेक्शन हणण जे करे बाहि ख़राब थी वई। गुरबत सबबि मासूम ज़ीशान जा वारस इंतिहाई परेशान हाल घर जो अलाह ताला खपे कराची सिविल अस्पताल पहुता। जंहिंखां पोइ मासूम ॿार जो वालिद सिंगार भंड मीडिया ॾो रोईंदे ॿुधायो त मासूम ज़ीशान खे बुखार थियण बैदि अताई डॉक्टर रशीद नारे जो ग़लति इंजेक्शन हई, जंहिंजे करे संदसि पुट जी बाहि ख़राब थी वई। गुरबत सबबि घर जो अलाह ताला खपे कराची सिविल अस्पताल पहुता आहियूं। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त अताई डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं ॿियनि मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बची सघनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।